अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मुमल पमर शामिल करूं था हिन नाज़रीन। चौहर जमाली जी संजरानी बिरादरी पारां पीपी अगवान हाजी शौकत अली खान मुल्कानी जी मान में आजियाणो ॾिनो वियो। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर कादिर कहर मूजिब चौहर जमाली के गोठ गुलशे संजरानी में संजरानी बिरादरी के मास्टर होत खान संजरानी, मुनवर संजरानी, मोहम्मद उमर संजरानी पारां पीपी अगवान हाजी शौकत अली खान मुल्कानी, पीपी तालका शाहबंदर के सदर मोहम्मद यूनुस जमाली ऐं रईसुल्लाह बख्श जमाली जी मान में आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें सेठ अब्दुल अजीज मेमण, मोहम्मद खान मेमण, चांद राइस मिल राइस, अनवर अली संजरानी, शाहपुर चाकर ऐं ॿियनि शिरकत कई। आजियाणे तकरीब में संजरानी बिरादरी के माण्हुनि समेत आस पास के इलाइक़नि के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में पीपी अगवान हाजी शौकत अली खान मुल्कानी के संजरानी बिरादरी पारां पग बदिराए लूंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। उन मौके ते पीपी अगवान हाजी शौकत अली मुल्कानी ॻाल्हाईंदे चयो त असीं संजरानी बिरादरी जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे इज़त बख़्शी आहे। हुन वधीक चयो त तक जे माण्हुनि जी ख़िदमत करणु असांजो अवलीन फ़र्ज़ आहे, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी कोताही न कबी। पीपी हुकूमत रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। इंशाअल्लाह पीपी एमपीए मोहम्मद अली खान मुल्कानी जी क़यादत में शाहबंदर तालके में तरक़ियाती कमनि जो ॼार विछाए हितां जे माण्हुनि खे रिलीफ ॾियारियो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।